थाणो बोला खान में रिपोर्ट कर रहा है घनश्याम दास सामिनाणी। थाणो बोला खान के भिटाई पाड़े में 3 ॾींहं अॻु डॉक्टर चेलाराम के घर में लॻल धाड़े में मुलविस मुख्य जवाबदार के PPMPA मलिक सिकंदर खान की टीम आई पुलिस गॾियल कार्रवाई कंदे गिरफ्तार किया वियो आहे। डॉक्टर चेलाराम के घर में लॻल धाड़े जो मास्टर माइंड संदसि पाड़स रिदीवान निकितो। थाणो बोला खान पुलिस जवाबदार मुकेश कुमार पुट टेमाणियूं मल कलाई के धाड़े लॻल सामान समेत गिरफ्तार करे वरितो आहे। गिरफ्तार जवाबदार की निशानदेही ते संदसि ॿियनि साथियुनि जे लाइ पुलिस पारां गिरफ्तारियुनि जे लाइ छापनि जो सिलसिलो जारी आहे। PPMPA मलिक सिकंदर खान जे डॉक्टर चेलाराम के घर पहुची हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं मूं वादो कयो हो त धाड़े में मुलविस जवाबदारनि के जल्द अज जल्द कैफ़रे किरदार ताईं पहुचाईंदासीं। मुंहिंजी टीम ऐं थाणो बोला खान पुलिस गॾिजी डॉक्टर चेलाराम के घर में धाड़ो हणंदड़ मास्टर माइंड मुकेश कुमार कलाई के सोगो कयो आहे, जंहिंजी निशानदेही ते फुर कयल रोक रक़म सोना ज़ेवर चांदी हथ कया आहिनि। इन वधीक चयो त डॉक्टर चेलाराम के घर में लॻल धाड़े में बलोचिस्तान सां तालुक़ रखंदड़ बुगटी बिरादरी के माण्हुनि समेत कोहिस्तान जा ॾोहारी पिणु शामिल आहिनि।